All Revenue Sindh Non-Gazetted Employees Association Board of Revenue Unit Hyderabad पारां पाक फौज सां यकजहती तौर ते शहबाज बिल्डिंग सां कमिश्नर ऑफिस ताईं सैयद सरदार शाह, मुनवर अली सुमरो, सरफराज भट्टी ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी वई। इन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त पाक फौज जा जवान ऐं ऑफिसर 24 कलाक घर घर ॿार छॾे बॉर्डरनि ते ड्यूटियूं ॾेई मुल्क ऐं क़ौम जी हिफ़ाज़त कंदा आहिनि। उन्हनि ते हमला कंदड़ पाकिस्तान जा सॼण नथा थी सघनि। पाक फौज ते थियल हमलनि जी सख़्त मज़म्मत था करियूं। हुननि चयो त सॼी क़ौम पाक फौज सां गॾु बीठल आहे। हिन ॾुखे वक़्त में क़ौम अकेलो न छॾींदी ऐं पाक फौज ते को बि हमलो बर्दाश्त न कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।